नाज़रीन, इन वक्त असी मौजूद आहियूं ॻोठ गुलाम हैदर पौड़ में, जिते GDA जो उम्मीदवार PS 8 जो शहरियार मर जो खटे वियो, उन जे मान में हिते कोठ रखियल आहे, दावत रखियल आहे। मानी जी अचो त हिननि जे सपोर्टरनि खां पुछा कयूं त तव्हां जूं छा ख़्वाहिशात आहिनि, छा बुनियादी सहूलियतूं आहिनि, ऐं हिन जेको PS जो उम्मीदवार खटे वियो आहे उन मां तव्हां जूं उम्मीदूं कहिड़ियूं वापिस आहिनि। अचो त उन्हनि खां पुछा कयूं। एज़ अ MPA या MNA इलेक्टेड नुमाइंदो इन्हनि शयुनि ते तवजो ॾियारींदासीं जिन इदारनि जो इहो कमु आहे। अगरि कोई इहो सोचे त MPA खे सॼो पावर मिली वेंदो, सभु स्कूल, इलेक्ट्रिसिटीअ जा इशूज़, अस्पतालूं उहे हिकिड़ी राति में सही करे वेंदो, त मां इहो ॿुधाईंदो हलां MPA खे ज़ाती तरह सां इहो पावर न हूंदो आहे, न MNA खे। उहो उन कंसर्न इदारे ताणी पुॼाईंदो ऐं उन्हनि खां इहो कमु वठंदो। असेंबलीअ में आवाज़ उथारंदासीं, चीफ मिनिस्टर हुजे, जेको बि हुजे, उन्हनि ताणी इहे पुॼाईंदासीं। पर हिन वक़्तु जेका मुल्क में तब्दीली आई आहे, जेको 10 साल ज़्यातियूं सिंध सां पीपुल्स पार्टीअ जी गवर्नमेंट कयूं आहिनि, ऐं वरी पोयां 5 साल उनखे नवाज़ शरीफ़ जी बि मथां ब्लेसिंग हुजे, आशीर्वाद हासिलु हुयो त बाबा सिंध खे तबाह कयो, इन ई रूटीन में हलो, उहो दौरु हाणे ख़तमु थी वियो आहे। हाणे असां घटि में घटि सम्झूं था त PTI ऐं इमरान ख़ान जे अचण सां सिंध लावारिस न हूंदी, सिंध में मालिकी थींदी, सिंध जा इदारा वरी बहाल थींदा, ऐं घणियूं ॻाल्हियूं तव्हां पाण ई नोट कंदव त राह रास्त ते अची वेंदियूं। सही मां सम्झां थो, ऑप्शन सुठियूं आहिनि। मुमताज़ भुट्टो साहिबु हुजे, ज़ुल्फ़कार मिर्ज़ा साहिबु हुजे, लियाकत जतोई साहिबु हुजे, टई सुठी ऑप्शन्स आहिनि। सिंध जा आहिनि, सिंधी आहिनि, ऐं मां सम्झां थो सिंध लाइ इन्हनि मां टई ऑप्शन सुठा आहिनि, कोई बि सुठो साबित थींदो। सही 100% त मां न चवंदुमि त शफ़ाफ़ थी आहे। किथे किथे ॾाढा सीरियस प्रॉब्लम्स थिया आहिनि जिन ते असांखे सख़्तु तशवीश आहे त इहे न थियणु घुरिजनि। रिज़ल्ट वक़्त ते न पुॼणु, रिज़ल्ट माण्हुनि प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स घणो खणी अचणु, इहे ॻाल्हियूं ॾाढियूं तशवीशनाक आहिनि। त असां सम्झूं था त किथे किथे इलेक्शन जेका आहे उहा फ्री एंड फेयर न थी आहे। सही, इनखे असां ॾाढी ॻणतीअ सां था ॾिसूं। असां त कोशिशि कईसीं त ॿिन्ही धुरनि सां ॻाल्हाइण जी बि, उन्हनि खे राज़ी करे इलेक्शन खे इन लेवल ते न खणी वञिजे जो उहो ज़ातियात ते थी वञे। असांखे अॻे ई इहो फोर्सी कयूं पिया, ब्रोही ऐं शेख बिरादरीअ जो अॻे ई इहो तकरार हलंदड़ हुयो, जंहिंमें असां पहिरियों बि कोशिशि कईसीं, शाहनवाज़ ख़ान सां, इम्तियाज़ शेख, मक़बूल शेख साहिब सां ॻाल्हायोसीं त इहे शयूं रिज़ॉल्व थियनि, पर समा उहे न पियूं थियनि। ऐं असांखे इहा अॻे ई लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ खे बि ख़बर हुई त शिकारपुर शहर वॉलेटाइल आहे ऐं उते इहे हरकतां थी थियूं सघनि। हुननि खे खपंदो हुयो त हिते सिक्योरिटी मेजर्स वधीक वठनि, पर हाणे हिकिड़ो वाक़ियो थी वियो आहे। हाणे कोशिशि हूंदी त इहो पुरअमन नमूने में हल थिए। साईं, मां सम्झां थो त इमरान ख़ान जे अचण सां मुल्की लेवल ते वॾी तब्दीली ईंदी। इमरान ख़ान पोयनि लीडरनि खां मुख़्तलिफ़ आहे। सभ खां जेको सीरियस प्रॉब्लम हो सिंध जो ऐं पाकिस्तान जो, उहो हुयो करप्शन, ऐं हुन जो मेन जेको कंसर्न आहे त मां अकाउंटेबिलिटी कंदुमि, घरों शुरू कंदुमि, ऐं असांखे यकीन आहे त उहो वाक़ई ईअं कंदो। ज़ुबैर अबड़ो साहिबु, तव्हांजी महिरबानी। ख़ानपुर तालके में जेके मसइला आहिनि उहे कंहिंखां ॻुझाना आहिनि। वॾे में वॾो मसइलो असांजो ख़ानपुर तालके में बिजली जो आहे। बिजली मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे 18 कलाक बंदि रहे थी, ट्रांसफार्म जी खोट आहे। उन सां गॾोगॾु तालीम जो बेड़ो ॿुॾो पियो आहे, सिहत जो बेड़ो ॿुॾो पियो आहे। उनखां अलावा रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। अवाम चूंडियल जेके चूंडिजी आया आहिनि असां वटि PS 8 ते जेको आहे शहरियार महर, हुनखे वोट त अवाम ॾिनो आहे। हाणे अवाम हिन खां इहो पुछा करे सघे थो शहरियार महर खां त असेंबली में वञी अवाम जा कहिड़ा मसइला हल कंदो, या असांजे NA 198 ते मीर आबिद हुसैन भयो साहिबु जेको आहे उन बि कामयाबी माणी आहे। उन बि अॻो ख़ानपुर तालके जे अवाम जा मसइला हल कया आहिनि। ऐं हाणे बि जेको हुन वचन कयो आहे त शिकारपुर समेत ख़ानपुर तालके में अवामी मसइला हल कंदो।
पर असां वटि वॾे में तव्हांखे ॿुधायूं त असां वटि पार्को जेको आहे पार्को स्टाप ते मुख़्तलिफ़ तेल जूं कंपनियूं आहिनि। उते मक़ामी माण्हुनि खे रोज़गार नथो ॾिनो वञे। 50 उहे हिते रोज़गार कनि था। असां मक़ामी जेके आहियूं लोकल सतह ते उते असांखे रोज़गार नथो ॾिनो वञे। इहा बि हिकिड़ी वॾी जेको आहे से बेध्यानी आहे इंतिज़ामिया जी। ऐं हिन तक जे चूंडियल नुमाइंदनि खां इहो असां मुतालबो कयूं था त तव्हां असेंबलियुनि में वञी असांजे हिन खानपुर तालुके में जेके तेल जूं कंपनियूं आहिनि उते मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियो, जीअं मक़ामी माण्हू उन तेल जी कंपनियुनि में रोज़गार करे सघनि। छो त बेसिकली हूअं ई सिंध में बेरोज़गारी उरूज ते आहे। माण्हू बदहाली सबबनि ते 500 ते मज़ूरी कनि था ऐं 50 जेके माण्हू आहिनि उहे हिते अची भर्ती कया वञनि था तेल कंपनियुनि में। वधीक अवाम पाण ॼाणे थो, अवाम जेको आहे हिननि चूंडियल नुमाइंदनि खां जेको आहे पुछा बि करे सघे थो ऐं हक़ बि रखे थो त हू असेंबलियुनि में वञी अवाम जा मसइला हल कनि। ॿुधायो शहरयार जीटीए जो उम्मीदवार खटियो आहे, हिन वक़्तु जेके मसइला आहिनि जीअं तालीम जे हवाले सां, सिहत जे हवाले सां जेके दरपेश मसइला आहिनि, जेके हिन जे दरपेश चैलेंजिस आहिनि, सामनो कीअं कंदो ऐं तव्हांजी एडवाइस सां? असांखे पूरी उमेदु आहे PS 8 तां मोहन शहरयार जेको MP चूंडिजी आयो आहे तमामु बहितरीनु कमु कंदो ऐं अवामी मसइला जेके बि आहिनि इनशाला उहो बि हल कंदो ऐं आह्वाननि में ॻाल्हाइण वारो आहे। अॻु में बि तव्हांखे ख़बर आहे जॾहिं अपोज़िशन लीडर रहियो आहे सिंध में त इन ई ॻाल्हायो आहे। पोइ असां इन जे करे इन खां पुर उमेदु आहियूं इनशाला जेके अवाम जा मसइला आहिनि, एजुकेशन जा मसइला आहिनि, तालीम जा मसइला आहिनि, उन खां पोइ स्ट्रक्चर आहे, डेवलपमेंट आहे, इनशाला बिल्कुलु कराईंदो। असांखे इन ते पूरो एतमाद आहे ऐं अवामी मसइला पूरा हल थींदा इनशाला। असां उन्हनि खे इहो अर्ज़ु रखंदा त पहिरियों असांजो मसइलो आहे बिजली जो। बिजली न आहे असांजे तक में उहो खटे वियो आहे। ग्रिड वारा जेको आहे रशवा वठनि था, बिजली बंदि करे छॾनि था। ॿिए नंबर ते अमन आहे, अमन थिए ऐं जेको आहे स्कूल ऐं अस्पताल आहिनि उहे बि बर्बादु लॻियूं पियूं आहिनि। उन्हनि ते बि एक्शन थिए। मास्तर जीअं टाइम तां अचनि पढ़ाइनि ऐं जेके डॉक्टर आहिनि उहे पंहिंजे ड्यूटी ते सही माना अचनि ऐं उन्हनि जो सिहत वारो कमु कनि, ग़रीबनि जो कमु थिए। इहे आहिनि त तालीम हिते कोन्हे की हिन हल्के में बिजली जो रुझान बहिरान आहे थो इलाही। हिते ही कंपनी जी तव्हां चयो त कंपनियूं इलाही निकितल आहिनि त टोटल पंजाब जा माण्हू आया आहिनि। असां जेको सिंधी आवाम हितां जो लोकल हेल्पर बि कोन था रखनि। अगरि उहे हेल्पर रखनि पोइ बि कंपनी फ़ाइदेमंद आहे। हिते जेको असां वटि हल्के में शहरयार ख़ान महर साहिबु अची वियो आहे MPA। काफ़ी साल अॻु में मुंहिंजो वालिद साहिबु हिते आयो, उन कमु कया हुया। हाणे माशाल्लाह उनजो फर्ज़ंद शहरयार ख़ान महर साहिबु अची वियो आहे। असांखे उमेदु आहे त हीअ तालीम, सिहत, बिजली, रोड, रस्तनि लाइ आवाज़ असेंबली में उथारींदो ऐं आवाम खे ख़ुशि रखंदो। छो जो हेतिरी आवाम वोट ॾिनो आहे उनखे, उनखे मथे आंदो वियो आहे त आवाम जा मसइला हल करे ऐं असेंबली में वञी आवाज़ उथारे त जेके ई मसइला आहिनि, तालीम पहिरीं ॻाल्हि, सिहत, बिजली, रोड, रस्ता, आवाम खे इहो ई खपे थो। ॿियो आवाम जो को मसइलो कोन्हे को हिते। को आवाम हितां जी शरीफ़ आहे, को गुंडागर्दी कोन्हे हिन आवाम में। शरीफ़ जेके बि आहिनि टोटल शरीफ़ माण्हू वोट ॾिनो आहे ऐं शहरयार ख़ान खे मथे आंदो वियो आहे। इनशाला उमेदु आहे असांखे शहरयार ख़ान मूं त असांजा कमु बिल्कुलु कंदो। शुक्रिया। शहर ते स्कूल भॻा पिया आहिनि, नथा अचनि, टुटरा पिया आहिनि, थिया आहिनि। शहरयार इंतिज़ामिया जे हिसाब सां जेके हूंदा, अॻे बि कोशिशि कई अथई, अॻे न हुयो हेॾे, हाणे ईंदो इनशाला ताला। जेकी तालीम में न आहिनि उहे अची वेंदा। बिजलीअ जो बहिरान त मथां ई आहे। हिते इलाहिनि खे न आहिनि मिलियल लाइन जेका हेॾो करमपुर खां माण्हू छिके आया आहिनि। हिते बिजली 16 कलाक बंदि आहे, 8 कलाक आहे, माण्हू रोज़गार नथो करे सघे। शहरयार ख़ान इहो चयो आहे त मां कोशिशि कंदुमि जेको थी सघे उहो कंदो। जी अवाम जा मसइला वॾा आहिनि। बिजली जो बहिरान आहे, तालीम कोन्हे को, मास्तर ड्यूटियुनि ते नथा अचनि। जेके अॻु में उतां स्कूल हुआ उहे वॾेरनि उतां खां करे छॾियूं। उन्हनि में जज साहिब बि उतां खां बंदि कराए स्कूल जी तालीम कराई आहे, पर उन में टीचर कोई कोन्हे को। इहो महर साहिब जा जेके खुटियल आहिनि, मां उन्हनि खे टीचर मोकिलींदुमि।
असां सम्झूं था बिल्कुलु लहंदो। पोयां जेके रही चुकिया आहिनि उन्हनि भेरीअ त अहिड़ो को स्कूल अॻ में न थियो आहे, कुझु ई न कयो अथऊं। इहा जन माण्हुनि खे असां वोट ॾिनासीं, उन्हनि हिन वक़्त ताईं असां कंहिं माण्हू जो बि को कमु न थियो। ईअं सम्झो त खानपुर तालुको तबाही मची वियो आहे, हर लिहाज़ ॾांहुं, अमुन जे लिहाज़ ॾांहुं, तालीम जे लिहाज़ ॾांहुं, सिहत जे लिहाज़ ॾांहुं कोई बि कमु न थियो आहे। असांजो नओं उमेदवारु आयो आहे शाहजार ख़ान, उन सॼो तक घुमियो आहे, वर्क कई अथई, हर शइ ॾिठी अथई। जे अॻियां जे लाइ शाहजार ख़ान असांजे कमु आयो ऐं कमु कराए त असांजो भाउ आहे, असां हुन सां उमिरि जे लाइ साथ बि ॾींदासीं, इनशा ताला जानी माली मदद कंदासीं। जे न त ईअं ई रहंदो जीअं अॻियां उमेदवार आहिनि उहो बि ईअं ई रहंदो। जी साईं, हा इनशा उमेदु रखूं था, जेका हुन वाइदा कया आहिनि असां उमेदु इहा रखूं था त मुड़ुसु भलो आहे, असांजी उमेदु इहा अथसि त इनशा ताला कमु कराईंदो। अॻे छॾे वियो त जॾहिं हुयो त उन वक़्तु मार साहिबु कमु कराया हुआ असांजे यूसन में, असांजे हिन कानपुर तालुके में। जेका माण्हू बीठा उन्हनि जा हुन कमु कराया हुआ, मार साहिबु जॾहिं हुयो त उन वक़्तु मार साहिबु कमु कराया हुआ। हाणे हे नओं आयो आहे, इनशा ताला असांजी उमेदु आहे त हे बि कमु कराईंदो। पहिरीं त असां पंहिंजो शहरयार ख़ान जा थोराइता आहियूं जो असांजे PS 8 ते आयो ऐं पंहिंजी महिनत लगन सां इलेक्शन खटियईं, जीअं त असांखे उन मां काफ़ी उमेद आहिनि। इनशा ताला ॾिसूं था अॻियां जेकॾहिं वज़ारत कई बि हुनखे मिले थी त इनशा ताला असांखे काफ़ी उमेद आहिनि, हुन मां बहितर कमु कंदो असांजे इलाइक़े जो नौजवान क़यादत आहे ऐं पहिरियां बि उहो कमु करे चुकियो आहे। अहिड़ा कमु कया अथई जेके नामुमकिन आहिनि, इनशा असांखे सुठी उमेदु आहे उन्हनि में कमु करण जी। बुनियादी सहूलियतूं पहिरियों त असांजी तालीम तबाह असांजे हल्के जी, ॿिए नंबर में पंहिंजो हेल्थ बिल्कुलु न आहे सहूलियत। उन खां पोइ बिजली जा काफ़ी मसइला आहिनि, रस्ते जा ई काफ़ी मसइला आहिनि, ड्रेनेज जा काफ़ी मसइला आहिनि। छो जो 10 साल पहिरियों पीपल्स पार्टी हिते असांजे हल्के में कोई कमी न कयो आहे। अञा जेके रहिया हुया अॻियां कमु हुया उन्हनि खे तबाही करे छॾियो अथऊं। इनशा ताला बहितरी ईंदी, बिल्कुलु कमु कंदो इनशा ताला। हाणे सां कमु शुरू करे छॾिया आहिनि, जेके बि बुनियादी जेके उनजे वसादर आहिनि, ॿ टे कम असांजे ॻोठनि जा कया आहिनि। बिजली जा ट्रांसफार्मर मुहैया कया अथई, इनशा ताला अॻे बि हुननि असां रिक्वायरमेंटियूं वरितियूं आहिनि, उहे बि पूरियूं कंदो। थी आहे शहरयार मर खटियो आहे, अॻु बि तरक़ियाती कमु को बि असांजो हिते कोन थियो आहे, धर्म भरम लॻो पियो हो। अॻ में हुनजो वाल साहिबु हुयो, खटे वियो, उन रोड रस्ता सड़क ॾिनी असांखे, ऐं उन खां पोइ असां अॻ में PP में हुयासीं। सनी मलिर साॼो थियो, असां सां वॾियूं वारदातियूं थियूं, PP वारनि ज़ुल्म कया, उते असां सां शहरयार मार गॾियो, कराची में वॾी मदद कयईं जना हॉस्पिटल में। वरी बि हीउ आयो आहे, असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ॻोठ ग़ुलाम हैदर पौड़ में, जिते GDA जो PS 8 जो उम्मीदवार शहरयार अमर खटे वियो आहे। उनजे मान में हिते मानी जी तक़रीब रखियल आहे ऐं तव्हां जेको आहे सो उन्हनि जे सपोर्टरनि जी वोटरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु हुयो त असांखे शहरयार अमर मां वॾियूं उम्मीदूं आहिनि। असांजा जेके बुनियादी मसइला आहिनि, तालीम आहे, सिहत आहे, एजुकेशन जे हवाले सां हुन पहिरियों बि कमु कया आहिनि, हाणे बि उहो कमु कंदो। बिजली जे हवाले सां हुन ट्रांसफार्मर असांखे मुहैया कया आहिनि ऐं हाणे जेको आहे सो हू इक़्तिदार में ऐवान में वञी करे असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि उनखे हल करण में पंहिंजो किरदारु अदा कंदो। कैमरामैन अली मुर्तज़ा शाह सां गॾु ज़ुबैर अबड़ो, सिंधड़ी न्यूज़, खानपुर।